कंदकोट में 3 ॾींहनि खां JUI अॻवाननि जो इंडस हाईवे ते धरणो जारी आहे। धरणे दौरान सिंध पंजाब दंग ते सविन गाॾियूं बीहजी वयूं। मुसाफ़िर परेशान। उन मौक़े ते JUI जे अॻवाननि कारी शफ़ी मोहम्मद खोसो, मौलाना शम्स, हाफ़िज़ मोहम्मद मलिक, इरफान अल्लाह खोसो, मौलाना फिरदौस चाचड़ ऐं ॿियनि चयो त न्याज़ी हुकूमत मुल्क में एतिरी महांगाई करे छॾी आहे जो सब्जियुनि जा बि रेट चोट चढ़ी विया आहिनि। हिननि चयो त टमाटा 250 रुपया किलो, बसर 200 रुपया ऐं कणिक अणलभ आहे। ग़रीब अवाम आम वापे जी शयूं बि ख़रीद न पियो करे सघे। हिननि चयो त मुल्क इंतशार जो शिकार थींदो पियो वञे। न्याज़ी हुकूमत अवाम खे रोज़गार ॾियण बजाए 400 खां वधीक खाता बंदि करण में रिधल आहे ऐं अवाम बेरोज़गार थी रही आहे। हिननि चयो त असीं प्लान बी तहत पूरे मुल्क में एहतजाजी धरना जारी करे वरिता आहिनि। हिननि चयो त असांखे जेको क़यादत हुकुम ॾिनी असीं उन ई ते अमल कंदासीं। हिननि चयो त प्लान C ऐं D अञा रहियल आहे। जॾहिं काए जो हुकुम थींदो त प्लान C शुरू कयो वेंदो ऐं प्लान D बि आहे जेको अमल प्लान C खां पोइ D शुरू थी वेंदो। रिपोर्ट नज़ीर मिरानी, कंदकोट।